दोस्तों साथियों हक़ हुजो। अॼु किताबनि जे वर्कनि में झाती पाइण लाइ अवां वटि हाज़िर आहियां। अॼु शहीद राणी मैगज़ीन नंबर कहाणी नंबर में नूरुल हुदा शाह जी कहाणी गोरकन खे पढ़ंदासीं, उन जे दर्दनि खे ॾिसंदासीं। उन जी कहाणी में केॾो पीड़ा आहे। अचो त गोरकन कहाणी खे पढ़ूं। निमा शाम जा होरियां होरियां ॿुॾंदड़ पाछोला धरती ते पखिड़िजी आया हुआ। हिन जी ऊंदाही भाग जियां राति जूं ऊंदाहियूं बि पर पखिड़ण लाइ ॼण आतियूं हुयूं। क़ब्रिस्तान में हवा जा सुॾका, वणनि जे झूमंदड़ पननि जी सुरसुर, मौत जहिड़ी सांत में तुर्बतुनि ते पखिड़ियल वीरानियूं, उहो सभु कुझु ॼण हिन ते मौत जी पछाड़की पल वांगुरु अॾोल थियूं बीठियूं। ऐं हू हेकिलो न समूरे वायो वडल में निम जे वण हेठि कंध नवायूं ईअं वेठो हुयो ॼण जुगनि खां पंहिंजी ऊंदाही भाग ते मातम करे रहियो हुजे। मौत जे हुन सुनसान वायो मडल में हिन जो भॻल टुटल वजूद वेतरी पुरसार थी महसूसु थियो। भर में कूड़र रखियल हिन वांगुरु उदास ऐं थकल थकल कम्ज़ इज़ कम हिन ते ईअं महसूसु कयो। हुन क़ब्रिस्तान में हू तॾहिं खां गोरकन हो जॾहिं हिन जे चहिरे ते ॾाढ़ी जी सावक मस थी हुई। अॼु हिन जे मथे ऐं ॾाढ़ी जा वार अधोअधु अछा हुया। धरती जी छाती में ज़िंदगीअ खां छिॼी वियल इंसाननि खे दफ़नाईंदे पेट पूॼा करणु हिन जो अबाणो कमु हो। हुन जो पीउ ॾाढो ऐं शायदि परॾाढो बि उहो ई कमु कंदा हुया। मौत, ज़िंदगी, तुर्बतूं, वीरानियूं, दुनिया खां छिॼी वियल हेकला इंसान, इहो सभु कुझु ज़िंदगी जो अधु महसूसु थींदो हुयुसि। ऐं हींअर इहे 2 ॾींहं अहिड़ा गुज़रिया हुया जो हिन जे घर जी चुल्ह न दुखी हुई। बुख मौत वांगुरु पर पखिड़ियो बीठी हुई। उन्हनि 2 ॾींहंनि खां हू कंहिं हारियल जुआरी जियां घर मोटंदो रहियो। उन्हनि 2 ॾींहंनि खां हिन जी कूड़र उदास हुई। हिन जे ॿारनि जी अखियुनि में बुख जो वासो हुयो। जोणस चहिरे ते पीड़ाउनि जी हुजूम हुयो। उन्हनि 2 ॾींहंनि खां मौत न जाॻंदो हुयो। उन्हनि 2 ॾींहंनि खां मौत न जाॻियो हो। उन शहर में कंहिंजी बि ज़िंदगी जी तंद न टुटी हुई। हू लाॻीतो सोचे रहियो हो त जिते रोज़ अनेक इंसाननि जा समूरा लाॻापा दुनिया खां धार थी वेंदा आहिनि, उते 2 ॾींहंनि खां सही जीरा आहिनि। उन शहर में को ॿियो क़ब्रिस्तान त कोन्हे। 2 ॾींहंनि खां जॾहिं हू ख़ाली हथे घर मोटंदो हो त हिन जे ॿारनि जा चहिरा हिन खे ॾिसी तेल खां मारूम ॾीए वांगुरु उजामी वेंदा हुआ। राति त हिन जो नंढो पुटु बुख वॻे आधी राति ताईं रोअंदो रहियो ऐं हिन खे माठ कराईंदे कराईंदे जोणस बि सुॾकी पई। उन्हनि समूरियुनि सोचुनि खे साणो करे जॾहिं हू हिन क़ब्रिस्तान हिकु भेरो पविसंदड़ अखियुनि सां समूरे क़ब्रिस्तान ते निगाह कई त कंध नवाए उथी बीह रहियो ऐं कूड़र कुल्हे ते रखी हू थाबड़नि जो विखूं खणंदो क़ब्रिस्तान मां ॿाहिरि निकिरी आयो। ॿाहिरि अची हिन हिकु भेरो कंध वराए पोयां दूर दूर ताईं पखिड़ियल क़ब्रिस्तान ॾांहुं हिन खे ईअं महसूसु थियो ॼण अनेक मुर्दा तुर्बतुनि मां अछे कफ़न में मौत जो रक़्स करे रहिया हुजनि, टहक ॾेई रहिया हुजनि। घबराइजी हू तिखियूं उखियूं खणंदो क़ब्रिस्तान खां दूर निकिरी वियो। हू जॾहिं घर आॾो पहुतो त पल लाइ ख़्याल आया ॿाहिरि ई मोटी वञण जो सोचियां। ॿीहर क़ब्रिस्तान मोटी वञा, कहिड़ी ख़बर त अॼु राति कंहिंजी ज़िंदगी जी लाट उजामी वञे। पोइ ख़्यालु आयुसि त जॾहिं ईअं थियो त सदाईं जीअं माण्हू खे सॾे वठंदा, तॾहिं हिमकंदो दर ते लटकंदड़ कूण जी फाटल पर्दो मथे खणी उहो घर जे अङण में हलियो आयो ऐं लालटेन जी मिराजड़ी रोशनीअ में जोणस कंध निवायूं चुप वेठी हुई। संदसि आॾो संदसि नंढो पुटु सुतल हो। हिन जे गलनि ते पखिड़ियल लुड़कनि जा निशान हिन मिराजड़ी रोशनी में चिटा ॾिसी हुया। अंदरि ई अंदरि में कुझु घुरंदो भाया हुयईं। पट ते हिन जा 2 वॾा पुट बिलोरे रांदि करे रहिया हुया या अलाए पंहिंजो पाण विंदराए रहिया हुआ
या अलाए पंहिंजो पाण विंदराए रहिया हुआ। हिन खे ॾिसी हू सभु ईअं छिरकी पिया ॼणो जुगन खाने जे ओसड़े में वेठा हुया। पर हिन जे चेहरे ते पखिड़ियल पीड़ा जा पाछोला ॾिसी हिननि जे चेहरे ते मायूसियूं पखिड़िजी वियूं। हू कंध निवाए छिनल खट ते वेही रहियो ॼण शुकारो भरे चवणु लॻी, नंढड़ो मानी लाइ रोई रोई हाणो सुतो आहे। हिन का बि वराणी कान्हे। बाबा मूंखे ॾाढी बुख लॻी आहे। संदसि विचट पुट आवाज़ इन चवंदे भरिजी आयो। बाबा अॼु को बि कोन हो। बाबा अॼु को बि कोन हो। पर हिन का वराणी कान्हे। हिन जा चप ॼण कंहिं सिबी छॾिया हुआ। हा जवाबु ईंदे हिन चयो, पंहिंजो आवाज़ पाताल मां ईंदो महसूसु थियो। तॾहिं पुटस ॿई हथ मथे खणी आकाश तां अखियूं खणंदे चयो, अला साईं तूं कंहिंखे मारे छॾ त असांजे घर में मानी पिजे। ओ अला साईं तॾहिं